नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सामारे खां ख़बर ॾींदा हलूं त सामारे जे भरिसां शहर बोदर फारम जा हाई स्कूल में हिकिड़ो कम्यूनिटी कल्चर प्रोग्राम पारां नंढड़े साइंसदान 7th क्लास में पढ़ंदड़ शागिर्द इम्तियाज़ अली पुट सोनो सोलंकी जे इज़हार में प्रोग्राम रखियो वियो। प्रोग्राम में नंढड़ो इम्तियाज़ सोलंकी, संदसि भेण शहनाज सोलंकी, संदसि वालिद सोनो सोलंकी सां ॿिया पिण गॾु मौजूदु हुआ। जॾहिं त प्रोग्राम में महिमान ख़ासि डायरेक्टर एजुकेशन सेक्रेटरी मीरपुर ख़ासि दिलदार हुसैन जलबाणी हो। प्रोग्राम के इम्तियाज़ सोलंकी खिताब कंदे चयो त हेलीकॉप्टर, ड्रोन, नेबुलाइज, सोलर प्लेट, वॉशिंग मशीन ऐं ॿियूं शयूं मूं पंहिंजे दिमाग़ सां नाकारा किचिरे जे ढेर ते उछलाए शयुनि खे गॾु करे उन मां ठाहियूं। नंढड़े साइंसदान इम्तियाज़ सोलंकी चयो त अगरि मूंखे मौक़ो ॾिनो वञे त मुंहिंजी सपोर्ट कई वञे त हेलीकॉप्टर ऐं ड्रोन खे उॾाए सघां थो। नंढड़े साइंसदान इम्तियाज़ सोलंकी जी भेण शहनाज सोलंकी ॻाल्हाईंदे चयो त असांजो पीउ मिसकिन पोरियत ज़िंदगी में काफ़ी मुश्किलातूं आॾियूं आयूं पर मूं हिमत कोन हारी ऐं पढ़ाई सां गॾु प्राइवेट जॉब करे घर खे संभालियो। इम्तियाज़ जी पढ़ाई ते बि ध्यानु ॾिनो। इम्तियाज़ खे को प्लेटफॉर्म मुहैया करे ॾिनो वञे त जीअं हू पंहिंजे टैलेंट ज़रिए क़ौम ऐं मुल्क जी ख़िदमत करे सघे। डायरेक्टर एजुकेशन सेक्रेटरी दीदार हुसैन जलबाणी प्रोग्राम में ॻाल्हाईंदे चयो त इम्तियाज़ सोलंकी जी पढ़ाई लाइ कोशिश वठबी त जीअं हू कंहिं सुठे स्कूल में पढ़ी वॾो माण्हू थी सघे ऐं साइंस जे शोबे में पिण खेसि मौक़ा फराहम कया वेंदा। नंढड़े इम्तियाज़ सोलंकी जे मान में ही एज़ाज़ी प्रोग्राम रखियो वियो आहे। इन जे ज़बरदस्त हौसला अफ़ज़ाई आहे। जॾहिं त प्रोग्राम जे ऑर्गेनाइज़र जानिब दिलवाणी ॻाल्हाईंदे चयो त असां हमेशह तालीम दोस्त रहिया आहियूं। इम्तियाज़ ज़िले अमरकोट जो शहर डूंगो फार्म जो असली रवासी आहे। इम्तियाज़ जे वालिद सोनो सोलंकी ॿारनि जी पढ़ाई लाइ हितां लॾे शहर ॾे वियो हो, जिते हिन पंहिंजी न्याणी शहनाज इम्तियाज़ खे पढ़ायो, जंहिं करे संदसि न्याणी शहनाज सिंध यूनिवर्सिटी में पढ़ी बि रही आहे ऐं प्राइवेट नौकरी करे घर जो सहारो पिण बणियल आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।